अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एलियस अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो 1 जून 2021 ईस्वी। महदूद लामहदूद साईं। मूं ॾे निगाह कयऊं त दिलि जो धड़को वधी वियो, ईअं लॻो ॼणु सॼो वजूद रिझंदो हुजे। हिक लहज़े में मुंहिंजी नज़र झुकी वई। हिन ॾिठो पिए त ॼणु अखियुनि में दीद जे जाइ ते तीर रखियल हुजनि ऐं अखियूं अखियूं न हुयूं के कमानूं हुयूं, जिन खे निशाने वठण जो फ़न भरपूर नमूने सां आयो पिए। झुकियल निगाह सां भरियल निड़ीअ सां जुमिले उकरण जी कोशिशि कयमि। जेकी सम्झ में नथो अचे उहो ई त पुछणु आयो आहियां क़िबला। जेको सुट तोखां वधीक मुंझंदो थो वञे उनखे हथनि मां कढी छो नथो? संदन लहजो तल्ख़ हो। जंहिं शइ जी ख़बर नथी पवे उहा ॼाणणु छो थो घुरे? लॻो मूंखे झिणकणु घुरनि था पर शायदि मुहबत खां मजबूर आहिनि। मां हिननि जो लाडलो शागिर्द आहियां, बनिस्बत ॿियनि शागिर्दनि जे मुंहिंजी महिनत हिननि वटि साहब पवंदी आहे। इल्मो अकुल में मां ॿियनि जे भेट में कुझु मथ भरो आहियां, उन करे ई टारीनि त पिया पर धिकणु नथा घुरनि। हिमत झले चई ॾिनमि, जे पुछंदुसि कोन त सिखंदुसि किथां मुर्शिद, ऐं जे सेखारींदव कोन त मां शागिर्द कीअं सॾाईंदुसि। हर शइ सिखणु ज़रूरी हूंदी आहे छा मजूल? का कमांड त कंप्यूटर में बि फीड थी न सघंदी आहे। हिननि वरी गौर सां मूं ॾांहुं निहारियो। पाण खे माण्हू रख, पंहिंजो माण्हू न विञाए। तॾहिं त पुछां पियो साईं, हिकु साह में चवणु घुरियमि ऐं चई वियुसि। तॾहिं त पुछां पियो साईं त माण्हूअ जे चढ़ण ऐं किरण जी केतिरी हद हूंदी आहे? सवालु वाज़ियो ओगाचियुमि त हिन जी निगाह बि झुकी वई। मूं पंहिंजा कुल्हा आजा महसूसु कया। हिकु वॾो साहु अंदर मां अज़ ख़ुदि निकिरी आयो। जंहिं तॾे ते वेठा हुआसीं हिननि उन ई जे फड़कनि खे सिरकाइणु शुरू कयो। मूंखे लॻो त मुंहिंजे गलनि जी ॻाढ़ाण ख़ुदि ब ख़ुदि झकी थी रही आहे। माण्हू कंहिंसां मुहबत छो कंदो आहे बचा? साईंअ जो आवाज़ु हाणे शांत हो। जीअं सुकून मिली सघे साईं, मुहबत मिली सघे। ऐं इज़त छो कंदो आहे? छाकाणि त हू असल में पंहिंजी इज़त कराइणु घुरंदो आहे मुर्शिद साईं। जो हू ॿियनि जी इज़त कंदो तॾहिं ई त संदसि इज़त थींदी न। त मतिलबु उहो थियो त उहे ॿई कम असल में पंहिंजी ज़ात लाइ आहिनि न मोगा। मुहबत बि पाण लाइ आहे त इज़त बि। पोइ ॿिए लाइ छा रहियो? माना असां जूं हेॾियूं सारियूं दावाऊं त अजायूं थी वियूं न त असां हुन लाइ ही कयो, हिन लाइ ही कयो त दरअसल असां पंहिंजे पाण लाइ हो। ईअं न? ॿारनि जहिड़ी मुर्क संदन मुख ते जुमिले मुकमिल थियण साण आई। हाणे संदन निगाह में चमक हुई। खेनि ॼण पंहिंजे पसंदि जो रांदीको मिलियो हो। उन जवाब जो मुंहिंजे सवाल सां कहिड़ो तालुक़ु आहे साईं? हिननि टहकु ॾिनो। इल्म जो इल्म सां तालुक़ु आहे, उहो कानून तोखे न पढ़ायो हुउमि छा? पर साईं इल्म जो अमल सां बि तालुक़ु आहे, तव्हां उहो बि त पढ़ायो हो। उन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जो त उहो गॾियल मिसाल हो। इल्म जो इल्म सां उहो तालुक़ु त तूं हिन सां मुहबत करीं थो, ऐं इल्म जो अमल सां उहो तालुक़ु त दरअसल उहो सभु तूं पंहिंजे लाइ थो करीं। ऐं बसि मां लाजवाब थी वियुसि। कुझु सम्झ में न आयो। हथ में आयल सोच जे सुट जी ॻंढ वधीक मुझंदी वई। आवाज़ में लर्ज़िश भरिजी आई। अॼु मां ॿियो कुझु सम्झणु नथो घुरां साईं। मूंखे उहो रुॻो ॿुधायो त माण्हूअ जे चढ़ण ऐं किरण जी केतिरी हद थी सघे थी। तूं बिल्कुलु ॿार थी वियो आहीं नौजवान, सभु सम्झी थो। उहो बि ॼाणी थो त उहो सुवालु अहिड़ो जवाबु रखे थो जेको माण्हूअ जा लाह पटे सघे थो। पोइ बि उन सुवाल लाइ इंसिस्ट छो थो करीं? हिननि जे वाता अंग्रेज़ी मूंखे बेहदि वणंदी आहे। दुनिया जे साम्हूं हू घटि पढ़ियल इंसानु आहे जेको बज़ाहिर त कुर्सियूं वाणे ऐं जुल्द ॿधी पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहे, पर हिन जी लाइकी ऐं इल्मु असां जहिड़नि कम अकलनि ऐं बद अकलनि खे घणो कुझु सेखारींदा आहिनि। मूं साहिब इल्मु साहिब ख़ुर्द जे महफ़िलुनि में बि इलाही वक़्तु गुज़ारियो हूंदो, पर हिन जी त ॻाल्हि ई ॿी आहे। लॻंदो अथमि त मां बि का छिॻियल कुर्सी हुजां जंहिंजो नेठि हिन जे हथनि जो मुहताज आहे। दुनिया जा मुंझियल मामला सुलझाइण जो कमाल बाबे खे अचे थो, ऐं उन करे ई हिन जो नालो असां जहिड़नि साईं रखियो आहे। हारून रशीद जे दरबार में हिकु भेरे हिसाब जो सुवालु पियो पुछियो वियो। महमूद,
साईं साहु कयूं। वॾा वॾा माहिर वेठल हुआ, जवाबु कंहिंखे न आयो। पोयां हिकु शख़्स वेठल हो, तंहिं बिल्कुलु सही जवाबु ॾिनो। मिड़नी शाही रियाज़ीदाननि जा मुंहं लही विया। ॻाल्हि दरगुज़र थी वई, छाकाणि त सम्झो वियो त ईअं ई मिड़ई धुके में जवाबु आयो हूंदो। कुझु देरि मस गुज़री त वरी हिकिड़ो ॿियो सुवालु उभिरियो। उते बि जवाबु कंहिंखे न आयो ऐं साॻिए पोयां वेठल शख़्स जवाबु ॾिनो। बादशाह हिकदमि खेसि पाण वटि अॻियां घुरायो। भर में विहारे पुछियाईंसि, छा कंदा आहियो? वराणियाई, साईं रियाज़ीदान आहियां। बादशाह पुछियुसि, जे एतिरी ॼाण अथव ऐं उहो सभु ॼाणूं था त पोइ हिते छो वेठा हुयो? हिन वराणियो, साईं मां ज़िंदगीअ में सदाईं पोयां खां अॻियां आयो आहियां, अॻियां खां पोयां न आहियां वियो। हाणे हिते अची वेठो आहियां त जेके पुछणो अथव सो पुछो। उहा चढ़ण जी हद अथई पुट। माण्हू चढ़ंदो आहे त निगाह में, मान में, मर्तबे में हिन जो चढ़णु नज़र ईंदो आहे। महमूद सभई हिन जी हाय राइज़ ॾिसंदा आहिनि ऐं सीननि ते हथ रखंदा आहिनि। मुर्शिद साईं जी ॻाल्हि अजीब आहे। जॾहिं ॻाल्हाइणु न चाहींदा आहिनि त कुझु बि करे विझो। हू मजाल आहे जो अखर बि कुझनि ऐं जे ॻाल्हाइण ते अचनि त पोइ जहिड़ा मिड़ई बंदि भॼी पवंदा हुजनि। बसि उहो रंग ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे त संदन ॻाल्हाइण महिल गुफ़्तार मोतियुनि जे लड़ियुनि जा हूंदी आहे। ऐं हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल बि ॿुध। जेको उॾामंदो आहे उनखे निगाह ज़मीन ते ई रखणी हूंदी आहे। सफ़र बहरहाल अंत घुरे थो, किथे न किथे त ख़तमु थियणो ई आहे। तव्हां तरक़ीअ जा ॾाका चढ़ो था, मथां मक़ाम माणियो था, उॾामो था, पर बहरहाल उहो सभु ख़तमु थियणो ई आहे। बहितर उहो आहे त जेको उॾामे थो उहो सफ़र जी कथ करे त खेसि किथे लहिणो आहे। जे हू कथ न कंदो त ॿिनि मां हिकु सूरत जो शिकार थींदो, या खेसि को धकु हणी केराईंदो या पाण थकिजी ऐं किरी पवंदो। ॿिन्ही सूरतुनि जी पुॼाणीअ खेसि ईज़ाओ ई पहुचणु आहे। मुस्तक़िल उॾाम ख़राबु हूंदी आहे शहज़ादा। साइंसदान होशियारु आहिनि, तॾहिं त जहाज़ में टे इंजनियूं रखंदा आहिनि। असांखां उहो छो विसरी वेंदो आहे त असीं हिकु इंजन सां उॾामी रहिया आहियूं, जेका जंहिं महिल ख़राबु थी असीं छुटासीं। अॼु अलाए छा थी रहियो हो। मन मलूल हो ऐं अखियुनि में अलाए केतिरा उजागा। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अव्हां रुॻो कननि सां त ॿुधंदा आहियो, कन कन मौक़नि ते अव्हां खे कननि, अखियुनि, हथनि मतिलबु सॼे बदन सां ॿुधणो ज़रूरी हूंदो आहे। जे किथे बि का बि कोताही रहिजी वञे त तव्हां ख़ाली कननि खे ॾोही नथा चई सघो। हिन महिल लॻो पए त कननि जो कमु पूरो थी चुको हो ऐं हथ पेर त अॻु में ई ॼण वरितल हुआ। हिकु भेरो वरी मिंथ वारे अंदाज़ में चयमि, साईं अॼु ज़हन वाखो न आहे, कुझु सम्झ में न आयो आहे। छा उहो सभु सादो सूदो नथो थी सघे? सवालु ॾुखियो हुजे त जवाब जो ॾुखियो हुजण बि लाज़मी आहे छा? हिननि मूंखे निहारियो। तूं सदाईं तकड़ कंदो आहीं महमूद, पर तोखे ॾिसंदो आहियां त मूंखे उहा कहावत यादि ईंदी आहे त बगदाद जे बाज़ार में बर्फ़ विकिणंदड़ होको ॾेई रहियो हो त रहम कयो उन जे हाल ते जंहिंजी मूड़ी ॻरी रही आहे। मुंहिंजूं अखियूं भरिजी आयूं। हथ ॿधी चयमि, माण्हुनि जे कमाल ऐं ज़वाल जो रुतबो पुछणु हुयुमि। जे बुरो लॻो हुजे त माफ़ु कजो, मुंहिंजो मतिलबु ॾुखियाई पैदा करणो न हो ऐं न ई तकड़ करणो हो। हिननि मुंहिंजा हथ पंहिंजे हथनि में झलिया ऐं चयऊं, अचे सवलो जवाबु वठि पुट। माण्हूअ जे चढ़ण खे तूं महदूद करे सघीं थो। पटेवालो, क्लार्क, असिस्टेंट ऑफिसर, बाला ऑफिसर, कामोरो, वज़ीर, गवर्नर, सदर, भला वधि में वधि बादशाह न, पर हिन जे किरण खे तूं महदूद नथो करे सघीं। उहो राइज़ ऐं फ़ाल निगाह में तोरबो आहे। माण्हूअ जे चढ़ण जी हिकु कामिल हद अथई पुट, हुन जे किरण जी का बि हद न आहे। हू कंहिं बि हद ताईं किरी सघे थो। छपियल आचर 5 डिसंबर 2004 ईस्वी।